Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. फॉरेन फंडिंग केस पाकिस्तान की सियासी तारीख का सबसे बड़ा स्कैंडल है। मरकजी मुलजिम इमरान अहमद न्याजी है, जिसने पूरी दुनिया से करोड़ों रुपए गैर कानूनी तौर पर पार्टी के नाम पर इकट्ठे किए और हुंडी और दीगर जराए से मुल्क में मंगवाकर सियासी इंतशार और इलेक्शन में धांधली के लिए इस्तेमाल किया। पीडीएम सॼे मुल्क में जलसनि जो नओं शेड्यूल जारी करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत में स्टीयरिंग कमेटी जे इजलास दौरान 5 फरवरी ते रावलपिंडी जे लियाकत बाग, 9 फरवरी ते हैदराबाद ऐं 13 फरवरी ते सियालकोट में जलसा करण जो फ़ैसिलो। 16 फरवरी ते पशीन, 21 फरवरी ते कराची, 23 फरवरी ते सरगोधा ऐं 27 फरवरी ते खुजदार में जलसा कया वेंदा। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त फॉरेन फंडिंग केस मुल्की तारीख़ जो सब खां वॾो स्कैंडल आहे। इमरान खान पार्टी फंड जे नाले ते करोड़े रुपया गॾु कया। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जल्द करे। चूंडियल वज़ीर आज़म ख़िलाफ़ कुझु महीननि में फ़ैसिलो अची वञे थो ऐं सिलेक्टेड ख़िलाफ़ 6 सालनि खां फ़ैसिलो नथो अचे। लॉन्ग मार्च सॼे मुल्क में थींदो। लॉन्ग मार्च बाबति हिकमत अमली बाबति सरबराही इजलास हलायो आहे। पीडीएम जी जिदोजहद सां हुकूमत खे फ़र्क़ु नथो पवे त 7 सालनि खां बंदि पियल फॉरेन फंडिंग केस कीअं खुली वियो। नैब ऐं हुकूमत खां हर माण्हू तंग आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमत खे इस्तीफ़ा लाइ 31 जनवरी जी डेडलाइन ॾिनल आहे। 31 जनवरी ते पीडीएम जो सरबराही इजलास थींदो, जंहिंमें मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कयो वेंदो। PS 52 उमरकोट ते नंढी चूंड, गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी उम्मीदवार खे सरसी हासिल। 128 पोलिंग स्टेशन्स मां हेल ताईं 112 पोलिंग स्टेशन जा नतीजा अची विया। पीपल्स पार्टी उम्मीदवार अमीर अली शाह 51,144 वोट खणी पहिरें नंबर ते अची वियो। GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 25,110 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। सुभाणे उमरकोट जी नंढी चूंड में कामयाबी जो जश्न मल्हाईंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सुभाणे इलेक्शन कमीशन आरो पीडीएम जे एहतजाज में शिरकत न करण जी तस्दीक। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चांहि पीआरण वारे बयान खे वज़ीर आज़म जे मानी ऐं कंटेनर ॾियण वारे बयान जीअं ॾिसूं था। बिलावल चयो त अवाम मथां मणियल हुकूमत अवाम दुश्मन आहे। वज़ीर आज़म पाण मञे थो त हू ट्रेनिंग ते आहे। इलेक्शन कमीशन खे अणधुरियो ऐं गैर सियासी हुजणु घुरिजे। हुकूमत असां खां NICVD बि खसणु चाहे थी। 1 करोड़ घर ठाहिण वारो वाइदो कूड़ो साबित थियो। अरबपति माण्हुनि लाइ ठाहियल घरनि खे बि 1 करोड़ घरनि में शामिल कयो वियो। सखर में बिलावल भुट्टो ज़रदारी मज़दूरनि में फ्लैट्स अलॉटमेंट जा ऑर्डर बि विरहाया। ब्रॉडशीट बाबति बरतानवी अदालत जे फ़ैसिले में नओं स्कैंडल साम्हूं अची वियो। सालिसी अदालत समूरी ज़िम्मेवारी नैब ते विझी छॾी। वफ़ाक़ी सरकार ब्रॉडशीट मामले जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जी सरबराही में जोड़ियल कमेटी में श्री मज़ारी ऐं फवाद चौधरी बि शामिल। अदालती फ़ैसिले मूजिबि नैब ॼाणी वाणी ब्रॉडशीट खे माली नुक़सान पहुचाइण जी साज़िश कई। ग़लति बुनियादुनि ते ब्रॉडशीट LLC सां मुआहिदो ख़तमु कयो। ब्रॉडशीट जे नाले सां जाली कंपनी सां मुआहिदो करे रक़म अदा कई वई। 1.5 मिलियन डॉलर जी रक़म 2 क़िस्तनि में अदा कई वई, जेको अमल गैर कानूनी हो। असुल ब्रॉडशीट LLC बरतानिया में हुई। केस में नैब जे समूरनि अॻूणनि सरबराहनि शाहिदियूं ॾिनियूं। मोदी जी फाशिस्ट हुकूमत बालाकोट वाक़े खे इलेक्शन लाइ इस्तेमालु कयो। मोदी चूंडूं खटण लाइ ख़तरनाक फ़ौजी एडवेंचर कयो, जंहिंसां सॼो ख़ितो अदम इस्तेहकाम जो शिकार थी पए सघियो, पर पाकिस्तान ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे ख़िते खे बचायो। वज़ीर आज़म इमरान खान ट्वीट बयान में चयो आहे त भारतीय सहाफ़ी जे ताज़नि ॻाल्हियुनि मां भारतीय मीडिया ऐं मोदी हुकूमत जो गठजोड़ पधिरो थियो। मूं साल 2019 में गॾियल क़ौमुनि में तक़रीर दौरान भारतीय साज़िशुनि खे वाइको कयो।
आलमी बिरादरी भारत जे जंगी जुनून जो नोटिस वठे। इलेक्शन कमीशन असासन जा तफ़सील जमा न कराइण ते वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, अली ज़ैदी समेत 154 पार्लियामेंटेरियन जी रुकनियत मुअत्तल करे छॾी। क़ौमी असैम्बली जे 48, पंजाब असैम्बली जे 52, सिंध असैम्बली जे 19, केपी असैम्बली जे 26 ऐं बलोचिस्तान जे 5 मेंबर्स जी रुकनियत मुअत्तल कई वई। इलेक्शन कमीशन मूजिबि डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुसद्दिक़ मलिक, कामरान माइकल, शमीम आफरीदी, रुहेल असगर, कामरान बंगश, अवैस लगारी ऐं ॿियनि जी रुकनियत मुअत्तल कई वई आहे। माज़ी जी डील्स ऐं एनआरओ जो कीतो आवाम खे भोगणो पइजी रहियो आहे। एवनफील्ड जी मद में ब्रॉडशीट खे $1.5 मिलियन ॾिना विया। वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त नैब ऐं ब्रॉडशीट में मुआहिदो साल 2000 में थियो। दिसंबर साल 2000 में नवाज़ शरीफ़ डील करे सऊदी अरब हलियो वियो। एहतसाब लाइ शफ़ाफ़ियत लाज़मी आहे। असांखे पंहिंजनि इदारनि ते बि एतमाद करणु घुरिजे। बड़ा प्लेन केस है, ना किसी तरफ से हम पे प्रेशर है। हमें वजह अनाद भी समझ आ गई है, उसके मुंह से भी बोला है, लेकिन हमें पहले से उस पर शक जो था वो एक बैकग्राउंड है इन दोनों की आपस में, फैमिलीज का डिस्प्यूट है। बहुत सारी डिटेल्स हम ऑफ द कैमरा बताएंगे ताकि तफ्तीश उससे अफेक्ट ना हो। हमारी तफ्तीश में क्लियर हो गया, लेकिन जब तक एब्सोल्यूट सामने चीज़ नहीं आ जाएगी, बंदे हमारे पास हैं, उनसे भी हम पूरी इंटरोगेशन कर रहे हैं। ये एक बंदे नहीं है, ये बाकायदा इसके साथ 2 इसके साथ की है। 1-2 दिन की बात है, वो हम उनकी गिरफ्तारी शो कर। दफ़ा 302 कत्ल, दफ़ा 376/2 गैंगरेप, दफ़ा 301 लाश को सबूत को छुपाना और दफ़ा 788, ये तमाम दफ़ात जो है इसमें शामिल की गई। मोनिका लाड़िक के टारगेट बणाए इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणाइण बाद क़त्ल कयो वियो। ही को हादसाती वाक़ियो नाहे। मुख्य जवाबदार अब्दुल्ला लाड़िक केस में अहम इंकशाफ कया आहिनि। केस में कंहिं वॾी शख़्सियत जे मुलविस हुजण जूं शाहिदियूं नाहिनि मिलियूं। एडिशनल IG सखर कामरान फज़ल, DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। पुलिस ऑफिसर्स मूजिबि जवाबदार जी निशानदही ते गिरफ़्तार सलीम शहर ऐं मंसूर शहर खां जांच जारी आहे। मोनिका लाड़िक केस में क़त्ल, इज्तिमाई ज़्यादती, लाश लिकाइण ऐं दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। सखर जी थर्मल कॉलोनी में 8 सालनि जी नींगरी सां मुबैना तौर ज़्यादती। C सेक्शन थाणे ते नींगर जे पाड़ेसरी ग़ुलाम मुस्तफ़ा ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त नींगरी खे मेडिकल चेकअप लाइ लेटर जारी कयो वियो आहे। मेडिकल रिपोर्ट अचण बाद मामिलो वाज़े थी वेंदो। जवाबदार फ़रार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। भांसेराबाद में मेडिकल जी शागिर्दियाणी मुबैना ज़हर ॾेई क़त्ल। शागिर्दियाणी सना आराई जे पीउ अमीन आराई इल्ज़ाम हयो आहे त संदसि न्याणी जे नौजवान सदाम मेमून सां दोस्ती हुई। धीउ नौजवान खे 23 लख रुपया जा ज़ेवर ॾिना, जेके वापसि घुरण तां सदाम मेमून सना खे ज़हर ॾेई क़त्ल करे छॾियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। डॉक्टर महाशाह केस में नामज़द जवाबदार जुनैद ऐं वकास DNA सैंपल ॾियण खां लिमाए रहिया आहिनि। ॿिनि जवाबदारनि ताबिश ऐं इरफान कुरैशी जा DNA सैंपल वठी छॾिया आहिनि। कराची जी अदालत में महाशाह केस जी ॿुधणी दौरान जांच ऑफिसर रिपोर्ट पेश करे छॾी। हतमी चालान पेश करण लाइ मोहलत तलब। अदालत जांच ऑफिसर खे 5 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। सिंध यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफत जो मुद्दो पूरो थी वियो। नओं VC मुक़ररु न थी सघियो। उहिदे जे आख़िरी ॾींहं बि फ़तेह मोहम्मद बुरफत पारां पंहिंजा नवाज़ी जो सिलसिलो जारी रहियो। ज़रियनि मूजिबि अॼु बि 2 नवां ऑर्डर जारी करण जो इंकशाफ। सोशल मीडिया स्टार हरीम शाह मुफ्ती अब्दुल कवी के चमाट वहाए कढी। हरीम शाह पारां इंस्टाग्राम ते अपलोड कयल वीडियो वायरल थी वई।
वीडियो सां गॾु पोस्ट ते हरीम शाह लिखियो आहे त मुफ्ती अब्दुल कवी खे जमात खणण जो जवाबु सभिनी खे मिली वेंदो। मुफ्ती कवी जो मौक़िफ़ आहे त हू होटल जे कमरे में वेठो हो त हरीम शाह ओचितो अंदरि आई ऐं खेसि जमात खणी हली वई। गढ़ी यासीन वेझो ॻोठ अब्दुल रहमान शहर में ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॻोठाणो करीम बख़्श शहर मारिजी वियो। नौजवान हनीफ शहर ज़ख़्मी। वाक़े बाद धुरनि विच में छिकताण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। खरड़ो शहर में अणॼातल जवाबदार नौजवान लाल शाह बिरोही खे तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। संदसि सोच रईस बिरोही ते क़त्ल जो इल्ज़ाम, गिरफ़्तार न थी सघियो। उबावड़ो वेझो ॻोठ सोनू चाचड़ में 3 वरनि जे ॿार अली रज़ा चाचड़ जो कमंद जे फसल मां लाशत पीउ ते क़त्ल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त जुमो चाचड़ घरवारी सां तकरार सबबि पुट खे क़त्ल कयो। हिन वक़्तु फ़रार आहे। संदसि ॻोल्हा कई थी वञे। तेल चोरी करण जे इल्ज़ाम हेठि DSP आमरी रसूल बख़्श सियाल खे हटायो वियो। SSP जाम शुरो AIG हैदराबाद खे ख़त लिखी शिकायत कई हुई त DSP रसूल बख़्श सियाल तेल चोरी कंदड़ गिरोह सां मुलविस आहे। AIG खेसि उहिदे तां हटाइण बाद पंहिंजी ऑफिस तलब करे वरितो। करमपुर वेझो नापरकोट थाणे जी हद मां 3 ॼणा मुबैना तौर अगवा। वारसनि खां 30 लख रुपया भुंग तलब। ग़ुलाम शबीर जाफ़री, अमानुल्ला जाफ़री ऐं यासीन नंदवाणी धाड़ेलनि वटि क़ैद हुजण जी तस्दीक। वारसनि जो चवणु आहे त 3 ॼणा 4 ॾींहं अॻु दोस्त जी दावत जो चई घरां निकिता ऐं वापसि न आया। पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी। कश्मीर पुलिस पारां 9 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ शहरनि जा रहवासी और थाणे आवाज़ ते हिरकजी कचे तरफ़ वञी रहिया हुआ। सिंध में क़ैदियुनि जा ठठ। जेलनि में सहूलतूं मिलण बाद अदालत में पेशी वक़्त बि खेनि मोबाइल फ़ोन इस्तेमालु करण जी छूट हासिल। कराची जी सिटी कोर्ट में पेश कयल क़ैदियुनि पारां मोबाइल फ़ोन्स ते वारसनि सां वीडियो कॉल्स करण वारी वीडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस अहलकारनि जी मौजूदगी में क़ैदी मिटनि माइटनि सां मुलाक़ात करण सां गॾु मोबाइल फ़ोन बि इस्तेमालु कनि था। घोटकी मां मुबैना तौर गऊं चोरी करे कचे तरफ़ वेंदड़ 2 चोर सिंधू दरिया में बुॾी विया। यूसुफ संदराणी जो लाश मुमताज़ संदराणी जी ॻोल्हा जारी। गऊं मरी वई। हाला में गैस की बंदिश ख़िलाफ़ औरतूं डेगड़ियूं ऐं चमचा खणी घरनि मां निकिरी आयूं। औरतुनि जे एहतजाज दौरान सुई गैस अमलो ऑफिसिस खे ताला हणी खिसकी वियो। औरतुनि दाहियो आहे त गैस बंदिश ऐं प्रेशर घटि हुजण सबबि रद पचाव में परेशानियूं भोगणियूं पइजी रहियूं आहिनि। नोटिस वठी गैस जी लाॻीती फ़राहमी यकीनी बणाई वञे। ऐं फास्ट बॉलर मोहम्मद आमिर पंहिंजे रिटायरमेंट बाबति बयान ते ॿीहर वज़ाहत करे छॾी। मोहम्मद आमिर चयो आहे त हू क़ौमी क्रिकेट टीम जे मौजूदा मैनेजमेंट तब्दील थियण बाद पाकिस्तान में क्रिकेट खेॾी सघे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।